ॿी ॻाल्हि, बलोचिस्तान में हिकिड़ो वाक़ियो थियो। उते जेको आहे सो हिकिड़ी छोकिरी खे उन जे भाउ मारियो, कारां जो इल्ज़ाम हणी। इहो कैसेट जो हिकिड़ो पासो आहे। मुल्क में वावेला थी, अबा कंहिंजो बि क़त्ल नाहक हराम आहे। चओ चओ, कंहिंजो बि नाहक क़त्ल, चओ चओ नाहक क़त्ल। पर रुगो कैसेट जो इहो पासो छो? इहो कोन थो ॿुधाए त महबूब जी दरबार आहे, हबीब वटि अचे थो हिकिड़ो माण्हू वॾो ॾिसण में मोतबर आहे, मुअज़्ज़ज़ आहे, चए थो कलमो पढ़ाए हबीब। हबीब कलमो पढ़ायुसि। हबीब खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, अल्लाह नेकिन ते कहिड़ो अजुर ॾींदो आहे? अल्लाह जे हबीब फरमायसि, रब वॾो करीम आहे, रब वॾियूं महिरबानियूं कंदो आहे। अल्लाह जे हबीब खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा अल्लाह केतिरो ॾींदो आहे? मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमाइस, तुंहिंजो छा वाक़ियो आहे? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मुंहिंजो नालो सअसा बिन नाजिया आहे, वॾो मुअज़्ज़ज़ हो, वॾो सरदार हो। या रसूल अल्लाह, मुंहिंजो नालो सअसा बिन नाजिया आहे। या रसूल अल्लाह, मुंहिंजा ॿ उठ गुम थी विया। उहे ॻोल्हण लाइ हिकु उठ ते चढ़ियुसि त ॻोल्हिया आहिनि। हिकिड़े इलाइक़े में वियुसि, उते बाहि पे ॿरी हिकिड़ो पोड़ो सरदार वेठो हो। या रसूल अल्लाह, उन वटि वञा जो उन जे वॻ में ॿई मूं वारा उठ बीठा हुआ। मां उनखे चयो त हे मुंहिंजा अथई ॿई उठ? चई तुंहिंजा आहिनि त काहे? पर ॾिठुमि त उहो चवे पियो वेठो त बाबा ॾियो ख़बर, छा ॾियाओ, छा ॾियाओ, धीअ ॾियाई या पुटु ॾियाओ? मां पुछियोमांसि, ख़ैर त आहे? चई असां वटि माई आहे, 3 ॾींहं, मुंहिंजी घरवारी आहे या काबा, उहा औरत आहे, उनखे ॿारु थियण वारो आहे। सो चवनि थो त जे पुटु आहे त ख़ुशख़बरी आहे, जे न्याणी आहे त पोइ इहा मुंहिंजे लाइ ऐब आहे जो असांखे न्याणी ॼमे। मां न्याणे जे आॾो पंहिंजी गर्दन कीअं झुकाईंदुसि? हज़रत सअसा बिन नाजिया, जेको मुस्तफ़ा जो ग़ुलाम बणियो आहे, पंहिंजे क़ौम जो सरदार आहे, अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, इहा ॻाल्हि मुंहिंजे दिलि में घिरी वई। मां चयोमांसि, न्याणी ॼावई त पोइ? चई मां उनखे जेरो पूरींदुसि, उनखे मारे छॾींदुसि। अल्लाह जा हबीब, मुंहिंजे दिलि में ॻाल्हि पइजी वई। मां उनखे चयो त इहा न्याणी जेकॾहिं ॼमई त मार जान मूंखे ॾे या मुंहिंजे हवाले कर। चई ॾे ख़बर, तूं मूंखे उनजे बदिले में छा ॾींदे? चई जेके ॿई उठ मां वारा बीठा आहिनि न तो वारे वॻ में, इहे ॿई उठ तोखे ॾिनमि। जेकॾहिं न्याणी ॼमई त मूंखे ॾिजां, त उनखे मार जान। त हुन चयो त न, इहे ॿई उठ त रखंदुसि, लालच आहे न, ॿई उठ त रखंदुसि, पर उहो जंहिं उठ ते चढ़ी आयो आहियां इहो बि मूंखे ॾिजां। चई रुगो हिकिड़ो माण्हू गॾे ॾे जेको मूंखे घर छॾे अचे, इहो बि उठ तुंहिंजो? या रसूल अल्लाह, इन्हनि 3 उठनि ते सौदो थियो। उहा न्याणी हुननि वटि ॼाई, उहा मां क़बूली, उहा पाण वटि पालियमि। पोइ उहा मूंसां खेॾंदी हुई नंढड़ी, कॾहिं मुंहिंजे ॾाड़ीअ जे वारनि सां खेॾंदी हुई, कॾहिं मुंहिंजे सीने ते खेॾंदी हुई। या रसूल अल्लाह, मूंखे इहा ॻाल्हि वणी वई। हाणे अरब में जंहिं माण्हूअ जे बि घर न्याणी ॼमंदी हुई, उनखे 3 उठ ॾींदो हुउसि, चवंदो हुउसि, न्याणी मार जान, मां तोखां इहा न्याणी वठां थो। या रसूल अल्लाह, ईअं मां 360 न्याणियूं बचायूं मारजण खां। घणियूं अबा? ॻाल्हाए ॻाल्हाए ॻाल्हाए, कैसेट जो हिकु पासो ॿुधण वारा, हा घणियूं? ऐं ॿियनि किताबनि लिखियो आहे 1000। महबूब जो सहाबी सअसा बिन नाजिया, 1000। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, 1000 न्याणियूं मां उहे दफ़न थियण खां, मारजण खां बचायूं। या रसूल अल्लाह, ॾियो ख़बर, मुंहिंजो रब मूंखे कहिड़ो अजुर ॾींदो? अल्लाह जे हबीब फरमायो, दुनिया में अजुर रब इहो ॾिनो अथई जो अल्लाह ईमान जी दौलत नसीब कई अथई, इहो वॾो दुनिया में अजुर आहे। पर एहसास आहे अॻिते हल, अॻी दुनिया में अल्लाह तो लाइ अणो खुट सवाब तयारु फरमाए छॾियो आहे। अदा इहो आहे इस्लाम। इहो छा आहे? ॻाल्हाए ॻाल्हाए, इहो छा आहे? इहो इस्लाम आहे। पर ओ नेट ते वेहण वारा, ओ तूं टीवी चैनल हलाइण वारा, ओ लिबरल सॾाइण वारा, रुगो लिबरल ॾाढी कूड़िया कोन अथव, मौलवी बि लिबरल थी पिया अथव। ओ लिबरल सॾाइण वारा, तो इस्लाम जी इहा ॻाल्हि त माण्हुनि खे ॿुधाई, पर इस्लाम जी इहा ॻाल्हि माण्हुनि खे छो कोन थो ॿुधाए त जेका न्याणी घरां भॼी वञी अदालत में शादी करे, इहो बि नाजाइज़ आहे। इहो छो नथो ॿुधाए? उन ते लानत छो कोन था कयो? जेको घरां भॻल या हथ जी का बांह खयल न्याणी वञी परिणजे कोर्ट में, माउ पीउ खे ख़बर कान, ख़ानदान खे ख़बर कान, अहिड़ी जाइ ते परिणजे जेको ख़ानदान वारनि लाइ बेइज़ती जो सबबु, ऐं उन्हनि जा फोटू
तुझे अखबारुनि में तुझे टीवी चैनलुनि ते ईअं पिया ॾेखारनि जहिड़ो हज करे आया। ॾे ख़बर त इन बुछड़ाई खे प्रोमोट कंहिं कयो। अबा भॼणो ऐब आ या सवाब आ? पोइ ऐब खे निंदबो या ऐब खे सपोर्ट कबो? ॻाल्हायो। निंदबो चइबो त बुछड़ो कमु आहे। न्याणी जो कहिड़ो कमु आहे घर मां भॼणु? न्याणीअ जो कहिड़ो कमु आहे इश्क लड़ाइणु? न्याणीअ जो कहिड़ो कमु आहे त इहे ग़लति कमु फ़हाशियूर यानी कहिड़ो कमु आहे? माउ पीउ जे लाइ इहो कहिड़ो ऐब थी करे? छा इस्लाम इहो कोन ॿुधायो आहे? इस्लाम हया कोन सेखारियो आहे? इस्लाम तव्हांजे लाइ चयो आहे इन्नल लदीन युहिब्बून अन तशीअल क़ुरान। इन्नल लदीन ओ टीवी चैनलनि वारो, ओ अख़बारनि वारो, ओ इन्हनि ग़लति कमनि खे अॻिते पुॼाइण वारो, प्रेस क्लब वारो, इन्नल लदीन युहिब्बून अन तशीअल फाहिशतु फिल लदीन आमनू। अल्लाह ताला फरमायो आहे उहे माण्हू जेके चवनि था त मोमिननि में बुराई पखिड़िजे, अल्लाह फरमायो आहे इन्हनि लाइ मां वॾो दर्दनाक अज़ाब तयार करे छॾियो आहे। क़ुरान जेकॾहिं सासा बिन नाजिया वारो फरमान हक़ आहे, मुझे महबूब मदीने वारे जो फरमान हक़ आहे। महबूब फरमायो जंहिंखे ॿ न्याणियूं या टे न्याणियूं, ॿ भेणूं या टे भेणूं हुजनि, महबूब फरमायो उहो माण्हू वरी उन्हनि जी भलोड़ परवरिश करे, उन्हनि जी ख़िदमत करे, मां मुहम्मद करीम सां जन्नत में ईअं गॾु हूंदो जीअं हे ॿ आङुरियूं। इहो त ॿुधाए न, इहो त इस्लाम जो पासो आहे न। रुगो इस्लाम जो पासो आहे त बाबा न्याणी जो शान आहे। न्याणी अम्मा वाह, न्याणी भेण वाह, न्याणी पुफी आ, न्याणी मासी आ, न्याणी ॾाॾी आ, न्याणी नानी आ, न्याणीअ जी अल्लाह इज्जत कई आ। अदा न्याणी ख़ातून जन्नत बि न्याणी आ, खदीजतुल कुबरा बि न्याणी आ, आयशा सिद्दीका बि न्याणी आ। जंहिं आयशा सिद्दीका जे शान में अल्लाह 18 क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल फरमायूं। अब इहे त न्याणियूं आहिनि या न आहिनि? ॻाल्हायो यार। हा दा इहे बि न्याणियूं आहिनि, पर यार इहो बि त ॿुधायो त फहाशी मनो आहे, उरियानी मनो आहे, यारी बणाइणो, न्याणीअ जो कंहिं मर्द सां यारो ठाहिणो, इहो बि हराम आहे। ऐं इहे टीवी ते इन्हनि भाॼो कड़नि खे हाजी करे पेश करणु, इहो बि हराम आहे। कैसेट जो हिकु पासो कोन हलाइबो। असां ख़ुदा पाक जो कसम आहे न्याणीअ ते ज़ुल्म जा बि मुखालिफ़ आहियूं, त अहिड़ी तरह मुआशिरे में इन्हनि ग़लति कमनि खे पखेड़ण वारनि जा बि मुखालिफ़ आहियूं। असां मुस्तफ़ा करीम जा अधड़ ग़ुलाम कोन आहियूं, असां मुस्तफ़ा जा सॼा ग़ुलाम आहियूं।